जॾहिं कंहिं माण्हू जो मोहबत तां अरवाह ई खजी वञे त उहो जीअंदो नाहे, मरंदो आहे। तूं कंहिंजी ॻाल्हि करे रहिया आहीं ज़हर अली? मूं त इहा जनरल ॻाल्हि पे कई, पर मोहबत हिक बूटे मिसाल हूंदी आहे जेके पाणी ॾिबो आहे, ख़्याल कबो आहे, वधी वण थींदी आहे ऐं पोइ फल मिलंदो आहे। उहा ॻाल्हि त आहे ज़र, मोहब्बत जो बूटो रत ते पलबो आहे। छरी, मां तोखे वठण आयो आहियां। चाचा शाह मुराद छा तव्हांखे इजाज़त ॾींदो? हलणो केॾांहुं आहे? किथे ॿाहिरि मानी खाऊं आ, भले चाचा जन बि गॾु हुजनि। पर सरदारनि सां जेके तुंहिंजा हेॾी लोहियत जा इख़्तिलाफ़ हलनि था, हिन कंडीशन में छा असांजो घर खां ॿाहिरि निकिरणु सही आहे? मुंहिंजी ड्यूटी ॿी नोयत जी आहे, जंहिंजो मतिलब बारूदी सुरंगुनि ते हलणु आहे। पुलिस जी नौकरी 24 कलाक जो टेंशन आहे। उहे माण्हू ख़ुशनसीब आहिनि जेके 9 to 5 जॉब कनि था ऐं पंहिंजी फैमिली लाइ टाइम कढी सघनि था। चाटरोकी, जेको जिते आहे मुतमईन न आहे, हज़ार मसला हज़ार परेशानियूं। इन गैर यकीनी जे करे माण्हू ॿाहिरि रोज़गार खे तरजीह ॾियनि था। तुंहिंजो ज़ाती पहुच जे करे बचाव थी वियो, न त तूं हिकु आम पुलिस अमलदार तौरु हेॾनि वॾनि सरदारनि में हथु विझी सघीं हा, ऐं हथु विझण खां पोइ वर्दी जिस्म ते सलामत रहे हा। यार शमशू, तू परेशान तो लगी यार, छा ॻाल्हि आहे? जानू बेबी, मुंहिंजी सुबुह खां खाॿी अखि फड़के पई। मूंखे त इहा का ख़तरे जी अलामत पई लॻे। छा अहिड़ी का ॻाल्हि थी आहे छा? मुंहिंजो मतिलबु सरदार बिजार खान सां अणबड़ थी आहे छा? तकरार या तलक कलामी जंहिंमां ख़तरे जा परणो पइजनि? सरदार बिजार खान सिधो वार करण वारनि मां न आहे, इहो लिकी वार करण वारो माण्हू आहे। यार शमशू, तूं बि त हुन सां इहो ई करे रहियो आहीं न। दोस्त जो रूप धारे ऐं हुन जा तरा कढण शुरू कया अथई। मां हुन जो बद खां कोन हुउसि, पर शुरूआत हुन कई। मुंहिंजो फोन चोरी करायो ऐं खान बहादुर जे अॻियां असांजी मोहबत जो रांदि फाश कयो। ऐं जानू बेबी, हुन खां पोइ मां हुन जो दुश्मन थियुसि। हिन वक़्तु तोखे छा थो लॻे? कहिड़ो ख़तरो महसूस थो करीं? मूंखे लाइ छो लॻे थो त मुंहिंजे मथां कंहिंजी नज़र आहे, का ॻुझी अखि मुंहिंजे ताक़ुब में आहे। यार शमशू, जेकॾहिं हीअं हूंदो त पोइ मां बि मारिजी वेंदसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।